तगवाणी लगे लाड़ो मालपीड़ी में हर जुमे ते लगंदड़ मालपीड़ी में पीड़ी के ठेकेदारन तरफा फीस का अलावा मुबैना तौर गुंडा टैक्स 3000 का 5000 वठन लगो वधी के हवाले से तफसील लई रहे है। तगवाणी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर खुदाबख्श दाहानी। जी खुदाबख्श, छा तफसील आहिन, आगाह कजो। जी मां के वधिक तफ़सीलन का आगाह कंदो हलां। तंगवाणी लाड़े ते जुमे ॾींहं ते ज़िले लेवल ते लगंदड़ माल पीड़ी जा ठेकेदार माल जे वापारनि खां नाजायज़ कटौती करण लगा आहिनि। तक़रीबन माल ॾींदड़ ऐं वठंदड़नि खां जुदा जुदा 3000 खां 5000 कटौती करे रहिया आहिनि, पर को उन पीड़ीअ जे ठेकेदारनि खां पुछण वारो कोन्हे। नाजायज़ कटौती करण खां बाद माल ॾींदड़ ऐं वठंदड़नि खे पीड़ीअ जो टोकन पंहिंजे ठॻीअ खे लिकाइण लाइ नथो ॾिनो वञे। को वापारी ज़िद करे थो त उनखे रसीद जेका कटे ॾियनि था उन में पंहिंजी कटियल रक़म ज़ाहिर नथा करनि ऐं उहो सिलसिलो हमेशह हलंदो रहे थो ऐं माल ॾींदड़ ऐं वठंदड़ ईअं ई ठेकेदारनि हथां लुटबा रहनि था। ज़िला कश्मीर जी इंतिज़ामिया बे ख़ामोश बणियल आहे। इंतिज़ामिया जो हिसोपति मुक़ररु आहे। वापारियुनि मालवंद ग़रीब मिसकिन वापारियुनि सां इंसाफ़ आख़िर केरु कंदो ऐं नाजाइज़ कटौती बंदि केरु कंदो। वधीक वापारियुनि जो चवणु हो त असीं ग़रीब महांगाई सबबु ॿिनि वेला मानी गभे लाइ परेशान आहियूं। गुरबत सबबु जानवर मेंह ढॻीअ ते सफ़र गुज़र करे रहिया आहियूं। सो माल पीड़ीअ जे ठेकेदार ऐं दलालनि जे हिकु हठी क़ाइमु आहे। फ़ी जानवर ते 3000 खां 5000 रुपया वरिता वञनि था। असां ग़रीबनि जो केरु ॿुधण वारो न आहे। असीं DC कश्मीर ऐं वस वारनि खे अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। जी मेहरबानी खुदाबख्श तफसीलन का आगाह करण जे लाइ। वधीक खबरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।